मौत एक अटल हक़ीक़त आहे। मौत हर साह वारी शइ खे अचणो ई अचणो आहे। हर इंसान जी वधंदड़ विख मौत तरफ़ गामज़न हूंदी आहे, पर कंहिंजो अचानक जवानी जो मौत पंहिंजे पराए सां गॾु मिड़ई माहौल खे गमज़दा ऐं ॾुखीरो करे वेंदो आहे। अहिड़ी तरह करमपुर जे ॻोठ मुगीम बंगलाणी सां तालुक़ु रखंदड़ गभरू नौजवान प्राइमरी उस्ताद अब्दुल नबी बंगलाणी जे अचानक विछोड़े पंहिंजनि सां गॾोगॾु मिड़िनी माण्हुनि खे गमज़दा ऐं उदास करे छॾियो। मरहूम अब्दुल नबी बंगलाणी जे जनाज़ा नमाज़ अबाणे ॻोठ में जेयुआ अॻवान साईं अब्दुल्ला पहोड़ पढ़ाई। मरहूम जी जनाज़ा नमाज़ में अज़ीज़नि दोस्तनि ऐं इलाइक़े वासियुनि हज़ारनि जी तइदाद में शिरकत कई। मरहूम खे ॻोठ वेझो अबाणे क़ब्रिस्तान में सवें आलियुनि अखियुनि आहुनि दाहुनि सिसकियुनि ऐं सुॾकियुनि सां मिटी मां हवाले कयो वियो। हिन स्क्रिप्ट जी पुॼाणी हिन शेर सां शलमार पोइ मौत अणमुदाइतो आहे, घाए विधई अहिड़ा घोट मुंदरजनि जे मरण जी।